नौशहर वासियों को फार्म नॉमिनेशन भरायो है मां तव्हां नौशहर फिरोज़ी आवाम जे बहितरी जे लाइ भरायो आहे। असांजी आवाम खे साफ़ पाणी खां महरूम रखियो वियो आहे। असांजी आवाम साफ़ पाणी पीअण जे लाइ कासिर आहे। मां तव्हां सां वाइदो थो कयां त इंशाअल्लाह ताला मां ऐवान में अची करे पंहिंजी आवाम खे नौशहर जी आवाम खे फिल्ट्रेशन प्लांट लॻाए करे साफ़ पाणी मुहैया कंदुसि। नंबर ॿियो असांजो इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे त इंशाअल्लाह ताला असांजी जेका ही तालका हॉस्पिटल आहे जेका 1999 खां वठी तालका हॉस्पिटल जे तहत ऐं उन बजट ते हले पई थी ऐं असांजा सवे माण्हू रेफर थियण जे करे मरी चुका आहिनि। पर मां इंशाअल्लाह सां वाइदो थो कयां त इन तालका हॉस्पिटल खे असां ज़िले जी हैसियत में डिस्ट्रिक्ट सतह ते उन खे आणींदासीं। नंबर 2 मुंहिंजो तव्हां सां इहो वाइदो आहे त असांजी जेका टाउन कमेटी आहे जंहिंखे मां इंशाअल्लाह ताला पंहिंजे म्यूनिसिपल जेको कमेटी जी हैसियत में आणे करे तव्हांजा बुनियादी हक़ इंशाअल्लाह सभु पूरा कंदासीं। ऐं ॿियो इहो मां तव्हां सां वाइदो कयां थो जेकॾहिं तव्हांजा हुकूक मां अदा न करे सघियुसि त मां इस्तीफ़ा ॾेई करे वापसि आवाम में अची इंशाअल्लाह वेहंदुसि।